अस्सलाम वालेकुम। तव्हांजो प्यारो दोस्त अब्दुल हुसैन शेख। अॼु असां हिकु अहिड़ो मौज़ू ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कंदासीं जंहिं हस्तीअ जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उनजो दरवाज़ो आहे, जंहिंजी बहादुरी जा किसा पूरे इस्लाम जी तारीख़नि, किताबनि, हदीसनि ऐं ॿियनि काफ़ी कोलनि में असांखे मिलनि था। उहा हस्ती कंहिं तारीफ़ जी मुहताज न आहे, जंहिं पंहिंजी जान, पंहिंजा बचा पूरे इस्लाम लाइ शहादत जी राह में क़ुर्बान करे छॾिया। उहा हस्ती आहे हज़रत अली करमुल्लाह वजह, जंहिंजो नालो हज़रत अली करमुल्लाह वजह बिन अबू तालिब, वालिदा जो नालो हज़रत बीबी फ़ातिमा हो। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु 600 या 601 हिजरीअ में मके शरीफ़ में खाना काबतुल्लाह जे पेट यानी काबतुल्लाह जे अंदरि पैदा थिया। इहा वॾी सआदत हासिल आहे हज़रत अली करमुल्लाह वजह खे। उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमिरि तक़रीबन 30 साल जे लॻभॻि हुई। हज़रत अली करमुल्लाह वजह इस्लाम जो चोथों ख़लीफ़ो ऐं बदरी साहबी। इस्लाम क़बूल करण में नंढो ॿार जी सआदत हज़रत अली करमुल्लाह वजह खे हासिल थियल आहे। संदसि वालिदा मोहतरम नालो हैदर या असद रखियो, पर वालिद मोहतरम अली रखियो। पोइ ॿिन्ही में पाण में इतफ़ाक़ थियो, जंहिंमें अली नालो रखियो वियो ऐं हैदर उन्हनि जो लक़ब थी वियो। उन्हनि कुनियत अबुल हसन ऐं अबू तुराब हुई। अबू तुराब हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इनायत फरमाई हुई। हिकु वाक़े में ईंदो आहे त हज़रत अली करमुल्लाह वजह मस्जिद में सुम्हिया पिया हुया, जंहिं दौरान हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे ॾिठो त हू सुम्हिया पिया आहिनि ऐं मथो मुबारक जेको आहे मिटीअ में पियो हो, जंहिंजे करे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे सॾु कयो, या अबू तुराब उथो, यानी ए मिटीअ जा पीउ उथो। हज़रत अली करमुल्लाह वजह जो जा लक़ब हैदर, असद ऐं मुर्तज़ा आहिनि। हज़रत अली करमुल्लाह वजह हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सॻे चाचे हज़रत अबू तालिब जन जा फ़र्ज़ंद हुआ। उन्हनि जो ख़ानदान बि साॻियो ई हुयो। उहो कुरैश क़बीले जे सभ खां घणे इज़त वारे बनु हाशिम क़बीले बनु हाशिम सॾाईंदा हुया। हिते मां वज़ाहत कंदो हलां, सैयद यानी सरदार, अॻवान, रहबर, रहनुमा। अली करमुल्लाह वजह खे सैयद बि सॾींदा आहिनि इन नोयत सां। मौला जी माना आहे साईं, आका, ग़ुलाम, रहबर, लीडर, अॻवान, जंहिंजे करे मौला अली अलैहिस्सलाम बि चयो वेंदो आहे। कुरैश, साईं जन जो तालुक़ कुरैश क़बीले सां बि हुयो। कुरैश यानी हिकु वॾो क़बीलो, वॾी ज़ात। उन खां पोइ हाशमी यानी नंढी ज़ात, यानी वॾे क़बीले जो नंढो हिसो। वॾो क़बीलो कुरैश क़बीलो हुयो, उन खां पोइ बनी हाशिम या हाशमी नंढो पाड़ो, नंढो इलाइक़ो, नंढो पाड़ो। ऐं मुहाजर तॾहिं लक़ब पियो जॾहिं हिजरत करे मके खां मदीने विया त मुहाजर जो लक़ब पियो। हज़रत अली करमुल्लाह वजह जन जी तक़रीबन 9-10 साल उमिरि हुई जॾहिं हुननि इस्लाम क़बूल कयो। अबू तालिब जन फरमायो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तोखे कॾहिं बि भलाईअ खां सवाइ कंहिं ॿिए तरफ़ न मोड़ींदो, जेको तोखे हू चवे उनजी फर्माबरदारी कर। छो त हज़रत अली मुर्तज़ा नंढपण खां ई हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु रहंदा हुया। हज़रत अली करमुल्लाह वजह नंढपण खां ई नेक हुआ। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी परवरिश
ऐं तरबियत हुननि खे इल्म जो समुंड करे छॾियो। नंढपण में लिखणु पढ़णु सिखी वरितो। उन ज़माने में वॾी ख़ूबीअ जी ॻाल्हि हुई लिखणु पढ़णु, जेको हज़रत अली मुर्तज़ा नंढपण में लिखी पढ़ी, लिखणु ऐं पढ़णु सिखी वरिता। उन ज़माने में पाण हथियार हलाइणु ऐं दुश्मननि सां वेहण जो ढंग बि सिखी वरितो। जवान थियण ताईं सिपाहगर्दीअ जो हुनुर ऐं असूल सिखी वरिता। साईं जन सां मल वेहण में उहो पुॼे ई कान्हे, माना बहितरीन मल हुया। जॾहिं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत कई त पोइ अली करम वजह जन खे पंहिंजे बिस्तर ते सुम्हारे विया त जीअं त जेके अमानतूं रहियल आहिनि त उहे अली करम वजह उहे अमानतूं ॾेई पोइ हिजरत कनि। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर जे चौतरफ़ घेरो लॻल हुयो। अली करम वजह जन अमानतूं ॾेई पोइ हिजरत कई। हिजरत खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में भाईचारो इख्तियार करायो। हिक मोमिन खे ॿिए मोमिन जो भाउ करायो। जॾहिं आख़िर में हज़रत अली करम वजह जन अकेला बचा त मायूस थिया ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कयां त या रसूल अल्लाह, तव्हां सभिनी खे हिक ॿिए जो भाउ कयो आहे, पर मां त अकेलो रहिजी वियो आहियां। उते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तूं मुंहिंजो भाउ आहीं, तूं दुनिया में बि मुंहिंजो भाउ आहीं, आख़िरत में बि मुंहिंजो भाउ आहीं। किन एज़ाज़ आहे, छा तस्दी आहे। हिजरत जे ॿिए साल हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी प्यारी न्याणी बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह हज़रत अली करम वजह सां करायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली मुर्तज़ा खे काफ़ी जंगनि में एज़ाज़ अता फरमायो ऐं मौक़ो ॾिनो जंग विढ़ण जे लाइ। ग़ज़वा तबूक जे मौक़े ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली मुर्तज़ा खे मदीने में ई रहायो, बतौर अमीर करे मदीने में रहायो। उते अली करम वजह जन ॾुख जो इज़हार पेश कयो, या रसूलल्लाह, तव्हां मूंखे पोइ हिते औरतुनि ऐं फोड़नि जे लिस्ट में छॾींदा वञो। जंहिं ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, छा तूं हुन ते राज़ी न आहीं? तुंहिंजी निस्बत मूंसां उहा ई हुजे जेका हज़रत मूसा सां हज़रत हारून अलैहिस्सलाम जी हुई। हू त नबी हुया, पर मूंखां पोइ को नबी न आहे। इहो वॾो एज़ाज़ हुयो। जेकॾहिं तव्हां फ़ज़ाइल पढ़ंदा त सभ खां वधीक फ़ज़ाइल हज़रत अली करम वजह जा ई अव्हांखे मिलंदा। ॿी रवायत में अचे थो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी धीअ हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला खे फरमायो त मां ही ॿ बचड़ा, तूं ऐं हीउ जेको सुतो पियल आहे ऐं हीउ जेको सुतल पियल आहे, हज़रत अली करम वजह ॾांहुं इशारो फरमायूं त असां पंज ई आख़िरत में हिक ई जॻह ते हूंदासीं। हदीस मफ़हूम आहे, अली सां मोहबत न रखंदो मगर मोमिन, अली सां मोहबत न रखंदो मगर मोमिन, अली सां बुग़्ज़ न रखंदो मगर मुनाफ़िक़। शायदि ख़ूब शायर फरमाए, इहा वाज़े हदीस आहे। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली मुर्तज़ा खे फरमायो, ए अली, तव्हां सां मोमिननि खां सवाइ कोई मोहबत न कंदो आहे ऐं तव्हां सां मुनाफ़िक़नि खां सवाइ कोई बुग़्ज़ न रखंदो आहे। ॿी रवायत में अचे थो हज़रत अली मुर्तज़ा जन फरमायो त जेकॾहिं मां कंहिं मोमिन जे पेट ते तलवार रखां पोइ बि मूंखां बुग़्ज़ न कंदो, नफ़रत न कंदो, ऐं जेकॾहिं मां कंहिं मुनाफ़िक़ खे दुनिया जूं समूरी शयूं ॾेई छॾियां पोइ बि हू मूंखां नफ़रत बुग़्ज़ खां सवाइ न मिलंदो। ग़ज़वा ख़ैबर जे मौक़े ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हीउ झंडो मां सुभाणे उन शख़्स खे ॾींदुमि जेको ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल सां मोहबत कंदो आहे ऐं ख़ुदा ऐं उनजो रसूल उन सां मोहबत कंदो आहे। सभु असां बि सगोरा परेशान, हर को पंहिंजे दिलि में ख़ुशीअ में हुजे
त शायदि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इहो एज़ाज़ बख़्शींदो। जीअं सुबुह थियो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई हज़रत अली मुर्तज़ा किथे आहे? कंहिं फरमायो त हज़रत अली मुर्तज़ा जूं अखियुनि में सूर आहे, अखियुनि में तकलीफ़ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो त हज़रत अली मुर्तज़ा खे घुरायो। जीअं हज़रत अली मुर्तज़ा पहुता पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लुआब साईं जन जे अखियुनि मुबारक ते ऐं अखियूं ठीकु थी वियूं। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो झंडो उहो अलम हज़रत अली मुर्तज़ा जे हथ में ॾिनो ऐं उन ई ॾींहुं उहा जंग फतेह थी। हाणे जेका मां हदीस तव्हांखे बयानु करे रहियो आहियां इन हदीस जूं 30 असहाबी सगोरनि शहादत ॾिनी आहे। इहा आम हदीस न आहे। हज़रत ज़ैद बिन अकरम खां रवायत आहे त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन कुंतुम मौला फहाज़ा अलील मौला। जंहिंजो मां मौला आहियां अली उनजो मौला आहे। जंहिंजो मां रहबर आहियां अली उनजो रहबर आहे। जंहिंजो मां सरदार आहियां अली उनजो सरदार आहे। छो त हज़रत अली मुर्तज़ा नंढपिण खां ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शफ़क़त हेठि रहिया। उन्हनि खां दीन सिखिया, उन्हनि खां इल्मु सिखिया। ऐं ॿी रवायत में अचे थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अली मूं मां आहे ऐं मां अलीअ मां आहियां ऐं हू हर मोमिन जो वली आहे। ॿी रवायत में अचे थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिं अली अलैहिस्सलाम खे बुरो भलो चयो उन मूंखे बुरो भलो चयो। जंहिं उनजी बेहरमती कई उन मुंहिंजी बेहरमती कई। ॾिसो न मक़ाम ॾिसो, अली मुर्तज़ा जो मक़ाम ॾिसो। क़ुर्बानी ॾिनी हुई, पंहिंजो नफ़्स मारियो, पंहिंजो नफ़्स क़ुर्बान कयो। जंहिंजे करे इहो मक़ाम आहे। हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त हिकु दफ़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे फरमायो त ए अली तुंहिंजी मिसाल बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी थींदी। हुनजी क़ौम में बि 2 टोला अहिड़ा थिया। हिकु उहो टोलो जंहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हद खां वधीक सम्झो, हद खां वधीक मान ॾिनो, जो अलाह जो पुटु करे छॾियो। उहो बि बर्बाद थी विया। ऐं ॿिया उहे जंहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां बुग़्ज़ रखियो, कीनो रखियो, हुनजे वालिदैन खे बुरो भलो चयो, उहे बि बर्बाद थी विया। तोसां बि ईअं ई थींदो, जे मामले में बि ईअं थींदो। 2 क़िस्मनि जा माण्हू थींदा। हिकु तोखे एॾो मान ॾींदा ऐं तोखे अलाए छा सम्झंदा जेको तूं हूंदे बि न। तोखे उहो सम्झंदा जेको तूं न हूंदे। ऐं ॿिया उहे हूंदा जेके तोखां बुग़्ज़ रखंदा, कीनो रखंदा, तुंहिंजो नालो ॿुधी सड़ी वेंदा। ॿई बर्बाद थींदा। इन हदीस ते असां थोरो फ़िक्र कयूं, थोरो गौर कयूं। अॼु जे असांजे समाज में छा थी रहियो आहे तव्हां पाण सम्झी वेंदो। मां नथो वधीक ॻाल्हाइणु चाहियां। लफ़्ज़नि ते गौर कयो न। 2 टोला थींदा, 2 क़िस्म थींदा। हिकु हद खां वधीक भाईंदा, जो जेको तूं न हूंदे उहो तोखे सम्झंदा ऐं ॿियो बुग़्ज़ रखंदा। ॿियो टोलो बुग़्ज़ रखंदो। मतिलबु त जेकॾहिं हज़रत अली मुर्तज़ा जेको नालो खणंदो त जिस्म में बाहियूं वठंदी अथनि, नफ़रत जी आग उन्हनि में निकिरंदी आहे। असांखे नदी सां सबक़ु मिले थो हज़रत अली अलैहिस्सलाम खे असां उहो मान ॾियूं जेको हुनजो मान आहे। उनजे रस्ते ते हलूं जेके हुन कम कया, जेको हुन इल्मु ॾिनो। उहो इल्म जो बादशाह हुयो। को सवाल ईंदो उनजो जवाबु ज़रूरु साईं जन वटि हूंदो हुयो। को अहिड़ो सवाल न हो जेको साईं जन वटि जवाबु न हुजे। न मां इहो वाज़िह थी वियो त उहे 2 टोला बर्बाद थींदा। ॿी रवायत मिले थी त रसूल काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला अली करमल्ला वजह ते रहम फरमाए, ए अल्लाह हक़ खे उन तरफ़ फेर जंहिं तरफ़ अली मुर्तज़ा फेरे। हाणे अचूं था शहादत जी तरफ़।
मूंखां अल्फाज़ नथा निकिरनि त मां कीअं ॻाल्हायां लफ़्ज़नि ते। मौलाए काइनात जी शहादत मां कीअं बयानु कयां। शहादत जी ख़बर हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॻे ई ॾिनी हुई त ए अली अॻिन क़ौमुनि में सभ खां बदबख़्त शख़्स उहो हुयो। अॻिन क़ौमुनि में सभ खां बदबख़्त शख़्स उहो हुयो जंहिं हज़रत सालिह अलैहिस्सलाम जन जी रातियूं जूं खुचां कपियूं। खुचां यानी खुर पेर। ऐं पोयनि क़ौमुनि में ज़्यादा बदबख़्त उहो हूंदो जेको तुंहिंजे मथे जे खून सां तुंहिंजी ॾाढ़ी मुबारक लाल कंदो। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियों ई हज़रत अली मुर्तज़ा खे ॿुधाए छॾी। संदसि शहादत जो वाक़ियो मुख़्तलिफ़ तारीख़ी किताबनि में मुख़्तलिफ़ रूपनि सां मिले थो पियो, पर जेको मां सम्झो, मां ॼाण हासिल कई, उहो अव्हां ताईं बयानु कयां थो। जंगे नौरान खां पोइ 3 ख़ारजी पाण में गॾु थिया ऐं अहद कयऊं त 3 शख़्सनि खे क़त्ल करणो आहे। उहे 3 ख़ारजी केरु हुआ? हिकु अब्दुर्रहमान बिन मुलजम बदबख़्त, ॿियो बरक बिन अब्दुल्ला, टियों उमर बिन अबी बकर। इहे 3 बदबख़्त जे साज़िशूं कयूं। इन्हनि 3 चयो त 3 ॼणनि खे क़त्ल करणो आहे जेके इहे बि मुस्लमान हुया। इहे बि मुस्लमान हुया, 5 वक़्त नमाज़ पढ़ंदड़ हुया। जन साज़िशूं कयूं त ही 3 शख़्स इस्लाम खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि, तकलीफ़ूं ॾेई रहिया आहिनि, हिननि खे क़त्ल कयो वञे। उहे 3 शख़्स जंहिंमें पहिरियों इमाम हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु, ॿियो माविया बिन अबू सुफियान ऐं टियों उमर बिन आस। हुननि 3 इहो अहद कयो त हिक ई ॾींहं ते इन 3 खे क़त्ल कयो वञे। हू 2 शख़्स निकिता, पर हू बदबख़्त पंहिंजे इरादे में कामयाब न थी सघिया। पर इब्न मुलजम पंहिंजे नाकाम मक़सद में कामयाब थी वियो। 19 रोज़े जे फजर जी महिल हज़रत अली करमल्लाह वजह जी आदत हूंदी हुई त हू फजर जी नमाज़ लाइ सवेर उथंदा हुआ ऐं सवेर मस्जिद ॾांहुं वेंदा हुआ। जीअं रस्ते में पहुता, कुझु रवायतुनि में अचे थो त मस्जिद जे अंदरि पहुता, कुझु में अचे थो त रस्ते ते माना मस्जिद जे वेझो पहुता त बदबख़्त तव्हांजे मुंहिंजे मौला अली मुर्तज़ा खे तलवार जे वार सां ज़ख़्मी करे विधो। हज़रत इमाम हुसन बयानु कनि था त मां पोयों अची रहियो हुयुसि, मां परे खां तलवार जी तरार ॾिठी ऐं इमाम जन खे हेठि किरंदे ॾिठुमि। मां भॼी पहुतुमि। उन वक़्तु काफ़ी ॿिया माण्हू बि पहुता अची
हज़रत अली मुर्तज़ा जो मथे जो खून सॼे बदन ते अची पहुतो ऐं ॾाढ़ी मुबारक मथे जे खून सां लाल थी वई। उन वक़्तु ज़रूरु हज़रत मौला अली अलैहिस्सलाम खे उहा हदीस यादि आई हूंदी, मूंखे बि यादि आई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारत ॾिनी हुई त ए अली, तुंहिंजो मौत तेसि ताईं न ईंदो जेसि ताईं तुंहिंजे मथे जे खून सां तुंहिंजी ॾाढ़ी मुबारक रतो रत न थी। उहो ई लम्हो हुयो। काफ़ी साथी इब्ने मुलजम खे पकड़ण लॻा ऐं उहो पकड़िजी वियो। उते बि ॾिसो मौला जो सबुरु ॾिसो। पाण फरमायूं हिन खे जेसि ताईं मां जहिड़ो आहे न मारिजो, जेकॾहिं मां बची वञा मां हिन जो पाण फ़ैसिलो कंदुसि, ऐं जेकॾहिं न बची सघां त हिन खे हिकु धकु हणिजो जीअं हिन मूंखे हयो आहे। जे बची वञे त छॾे ॾिजोसि। ॾिसो न सबुर जो इम्तिहान ॾिसो। काफ़ी किताबनि में अचे थो त उन पोइ इमाम साईं खे घर आंदो वियो। उते पाण फरमायूं कुझु मोमिन आया, पाण फरमायूं त अगरि कंहिंखे को सुवालु आहे त पुछो, कंहिंखे का इल्म जी ॻाल्हि पुछणी आहे त पुछो, मतां पोइ तव्हां पछतायो। जॾहिं तव्हां जूं अखियूं मूंखे न ॾिसी सघंदियूं ऐं पोइ तव्हां पछतायो त काश असां सवाल कयूं आहे मौला काइनात खां, काश को मसइलो पुछी वठूं आहे। हाणे वक़्तु अथव, पुछी वठो। किन रवायतनि में अचे थो के मोमिन ॾुख जी हालत में पुछी न सघिया, के ज़ियारत कंदा रहिया ऐं किन मसइला पुछिया। आख़िर 2 ॾींहं खां पोइ तव्हांजो ऐं मुंहिंजो मौला हक़ीक़ी ख़ुदा सां वञी मिलियो, शहादत माणी। किन रवायतनि में अचे थो त मौला काइनात जी क़ब्र खे बि उन वक़्तु फ़िलहाल आरज़ी तौर ते लिक में रखियो वियो, ज़ाहिर न कयो वियो, मतां ख़ारिजी अची करे का बेहरमी थी कनि। इहो वक़्तु हुयो 21 रमज़ान शरीफ़ जे ॾींहुं साईं जन जी शहादत। साईं जन जी मज़ार कूफे खां परे नजफ़ शहर इराक़ में अॼु बि मौजूदु आहे। जेका मूंखे ॼाण हुई तव्हां ताईं पहुचाई। असांखे घुरिजे त साईं जन जे नक्शे क़दम ते हलूं, फ़िक्र कयूं, ख़ुदा ऐं उन जे रसूल जे चवण ते हलूं। जेको मौला असांखे दर्स ॾेई आहे, इल्मु ॾेई आहे, उन दर्स ते हलूं, उन इल्म ते हलूं, उन जी फ़िक्र ते हलूं ऐं सम्झ धारियूं, नफ़रतूं न कयूं, हिक ॿिए सां मोहबतूं कयूं। मोहबत जो पैगाम ॾेई आहे, भाईचारे जो पैगाम ॾेई आहे। मां थोरो चवां वधीक मोट लफ़्ज़ न आहे जो मां उन हस्तीअ ते ॻाल्हायां। मूंखे तव्हां में यादि आहे। चलो ख़ुदा मूंखे ऐं अव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे ऐं पंहिंजी बाज करे, पंहिंजो करम करे।